अकबर छा सूरत हाल है मुख़्तसर ॿुधाइजो त केस के हवाले से कहिड़ी अॻभराई थी है अॼु छाकाणि त DNA जा जुज़ा वरिता विया ऐं ॿियनि माण्हुनि खे उन में शामिल करण के हवाले से भी ॻाल्हियूं थियूं पे त उन हवाले से पुलिस जो छा चवणु आहे उहा जांच जारी है जांच किथे पहुती है उन सां गॾोगॾु पोइ जेको सेनेटर सिराजुल हक़ है उनजो छा चवणु आहे उन ते बि ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं केस के हवाले से आगाह कजो। जी अजरदा सां ॿुधाईंदा हलूं त तशद्दुद कत्ल मौसूम नेंगरी फातिमा जो केस बाबति जेकी इंक्वायरी टीम मुक़ररु थियल आहे जंहिंमें SSP खीरपुर रॉयल खोसो ASP गंबड़ नौमान ऐं SP शोरानीपुर टिनि ॼणनि ते तश्कील ॾिनल टीम आहे ऐं जेकी निगरानी करे रहियो आहे DIG जावेद जिस्तानी करे रहियो आहे उन बाबति जेको आहे बयान ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इंक्वायरी जो करणु त जारी आहे पर उनमें जेको गुज़िरियल 2 ॾींहंनि खां लगातार चए पियो वञे त पीर फयाज़ शाह जिलानी ऐं उन जो फर्ज़ंद जो DNA वरितो वञे ऐं सिविल सोसाइटी भी इहो मुतालबो करे रही हुई उन हवाले सां अॼु पुलिस तस्दीक कई आहे त फयाज़ शाह सां जीअं राब्तो थियो त उहो पंहिंजे पुट समेत गिम्स अस्पताल में कुझु घड़ियूं पहिरियों पंहिंजा टेस्ट जा जुज़ा ॾेई विया आहियो जंहिंमें जा DNA जी टेस्ट जेकी आहे लियाकत मेडिकल कॉलेज जी जामशोर उमाणी वेंदी। ए पासे अव्हांखे ॿुधाईंदा हलो जिते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सिविल सोसाइटी सियासी समाजी माण्हुनि तरफ़ां मुज़ाहरा कया विया उन हवाले सां रानीपुर में हिकिड़ी वॾी रैली निकिती आहे जमायत इस्लामी पारां जंहिंमें जमायत इस्लामी जो अमीर सिराजुल हक़ जे सरबराही में निकिरंदड़ रैली हिन वक़्तु दस्तगीर गेट ते पहुती आहे किथे हिकिड़े वॾे जलसे जी सूरत अख़्तियार करे वई आहे रैली उनखे सिराजुल हक़ जेको आहे उहो ख़िताब करे रहियो आहे हिते सिंध में मुसलसिल जेको आहे वो नाजायज़ूं ज़ुल्म बरगत जेकी आहे उहा 70 सालनि खां हले थी पर सिंध जो माण्हू हर भेरे जेको आहे पीपुल्स पार्टीअ खे वोट करे हिन जो सिंध जे माण्हुनि खे सुजाॻ थियणो पवंदो ऐं फातिमा मौसूम जहिड़ा जेके वाक़िया आहिनि उहे सिंध जे मुख़्तलिफ़ जेको शहरनि में लगातार काफ़ी टाइम खां थींदा रहिया आहिनि जंहिंमें पीपुल्स पार्टीअ जा जेके सरदार मुलहस आहिनि या चूंडियल नुमाइंदा मुलहस आहिनि सिंध में उहे उनजी सरपरस्ती कंदा हुन इल्ज़ाम मुड़ींदे वधीक चयो आहे त सिंध हुकूमत हिन में जेको आहे मुकमल तौर ते सिंध जे माण्हुनि खे इंसाफ़ ॾियण में नाकाम वई आहे ऐं फातिमा जा जेके मतिलबु क़त्ल में मुलहस आहिनि माण्हू उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे शफ़ाफ़ इंक्वायरी कई वञे ऐं DNA जे टेस्ट रिपोर्टनि खां पोइ जेको आहे असुल जेके किरदार आहिनि उन्हनि खे वाक़ो कयो वञे। जी